दोस्तों सखर IBA मार्फत जेका टेस्ट थी JEST जी उहा हुनजो रिज़ल्ट अची वियो आहे। उन में जेके उम्मीदवार पास थिया आहिनि उन में इंकशाफ़ थियो आहे त घटि में घटि 30 खां मथे जेके पंजाब जा रवासी आहिनि जन जेको आहे सिंध जो डोमिसाइल जाली डोमिसाइल ठहिराए करे उन्हनि टेस्ट पास कई। पास कंदड़नि में उनजा शनाख़्ती कार्ड नंबर लिस्ट आहिनि। अब्दुल करीम मस्तूई लाकाणे जो समाजी वर्कर आहे। उन जेके 26 त सिर्फ़ु उन हिकिड़े ई दोस्त जाली डोमिसाइल पकड़िया आहिनि ऐं उनखां पोइ अलावा ॿियनि शहरनि में बि दोस्तनि शनाख़्ती कार्ड जेके पंजाब GID सां हुया उहे चेक कया त ख़बर पई त उहे बि जाली डोमिसाइल आहिनि। ऐं डोमिसाइल पकड़ण जो आसान तरीक़ो इहो आहे त जेके बि शनाख़्ती कार्ड 3 या 2 जे नंबरनि सां शुरू थियनि त उहे सिंध खां ॿाहिरि जा आहिनि। उन्हनि जो जेकॾहिं पंजाब जा आहिनि त पंजाब गवर्नमेंट जो हिकिड़ो वेब पोर्टल आहे। उन में पंजाब गवर्नमेंट डोमिसाइल्स लिखी करे सर्च कबो गूगल ते त उहो अची वेंदो। उन में शनाख़्ती कार्ड नंबर इनपुट कबो त उन्हनि जो जेके डोमिसाइल उते ठहियलु आहे त डोमिसाइल उहो खुली थो अचे पियो। ऐं इन तरीक़े सां दोस्तनि काफ़ी 30 खां वधीक जेके आहिनि जाली डोमिसाइल पकड़िया आहिनि ऐं इहो ॾाढो सुठो इनिशिएटिव आहे। इहो त सिर्फ़ु कुझु दोस्तनि पकड़िया आहिनि पर जेकॾहिं गवर्नमेंट पंहिंजी सतह ते जांच कराए त मां सम्झां थो त सभई जाली डोमिसाइल ॿिया बि पकड़बा। ऐं इहो डोमिसाइल ठाहिण वारा अफ़सोस जी ॻाल्हि इहा आहे त को पंजाब वारा ई कोन्हनि के ऑफिस जा क्लर्क आहिनि ऐं उहो क्लर्क असां तव्हांजा भाउर माइट दोस्त हितां जा सिंधी ई आहिनि। लाकाणे जा डोमिसाइल ठहिया आहिनि, कराची जा ठहिया आहिनि। इहो डोमिसाइल जेका हरामपाई आहे सॼी इहो पंहिंजी धरती सां गद्दारी आहे। इन जो प्रोसेस थोरो मां तव्हांखे इहो ॿुधाए वञा। जॾहिं मां पंहिंजो डोमिसाइल ठहिरायो उन वक़्तु थियो ईअं हो त शनाख़्ती कार्ड बि हुयो मूं वटि, मतिलबु रिहाइश सर्टिफिकेट बि हुई, वाल साहब जो शनाख़्ती कार्ड बि हुयो, बिजली जो बिल बि हुयो, मतिलबु सभु रिक्वायरमेंट्स पूरियूं। उन बाबति जॾहिं मां उहो रिक्वायरमेंट्स सॼो डॉक्यूमेंट्स ठाहिण लाइ ओथ कमिश्नर खां मूं काग़ज़ पे ठाहिराया त पहिरियां ई ओथ कमिश्नर चयो ही काफ़ी पुराणी ॻाल्हि आहे त अंदाज़न इहो सम्झो त 98-99 जी ॻाल्हि आहे त उन महिल ओथ कमिश्नर इहो चयो त जेके तव्हां डोमिसाइल ठाहिराइण वेंदो त ऑफिस वारा तव्हांखे रुलाईंदा। असांजी हुननि सां सेटिंग थियल आहे, तव्हां 1500 रुपया ॾियो त असां तव्हांखे डोमिसाइल घरु वेठे पुॼाईंदासीं। मूंखे हैरानगी थी, यार मुंहिंजा सॼा डॉक्यूमेंट्स पूरा आहिनि त उहो ऑफिस वारा मूंखे छो रुलाईंदा? हुनजी ड्यूटी आहे, मूंखे ठाहे ॾींदा। हुननि चयो तव्हां ट्राए कयो भली पर तव्हांखे असां वटि अचिणो पवंदो मोटी। ऐं मूं बि सोचियो ॾिसिजे त भला इहो कीअं रुलाइनि था, कहिड़ा बहाना कनि था पिया, छा मामिलो आहे। तंहिं करे मां पाण हलियो वियुमि मुख़्तियार ऑफिस। उन महिल न्यू तालको सखर जो न हुयो, शालीमार वटि जेका ऑफिस आहे इहा ई मुख़्तियार हिकु ई तालको सॼो सखर त इहा ई ऑफिस हुई। उते क्लार्क खे वञी करे डॉक्यूमेंट्स न हुन चयो त हफ़्ते खां पोइ तव्हां डोमिसाइल खणी वञिजो। मां त हैरान थियुमि, यार मूंखे त 1500 रुपया घुरनि पिया कमिश्नर, हिते त कुझु न थियो। हिते त हिन अमरा चयो त हफ़्ते खां पोइ खणी वञि। बहरहाल हफ़्ते खां पोइ आयुमि त अमरा चयो त अञा हफ़्तो खनि लॻंदो ॿियो बि, तव्हां वरी हफ़्ते खां पोइ अचो। ऐं मां बि ॾिसणु पिए चाहियो त ॾिसिजे त अॻिते हली करे छा थो थिए। वरी ॿिए हफ़्ते आयुमि त अमरा चयो तव्हांजा डॉक्यूमेंट गुम थी विया, वरी ॿिया ठाहिराए अचो नवां। मां हैरान थी वियुसि यार, पर बहरहाल मूं हुनखे कुझु न चयो। वरी ॿीहर सभिनी कागज़नि जूं फ़ोटो कापियूं कयूं, शनाख़्ती कार्ड वग़ैरह, रिहाइश सर्टिफिकेट, बिल्स वग़ैरह जो। ऐं वरी ओथ कमिश्नर वटि वियुमि, उन अमरा क्लीन हो चयो तव्हांखे त मां अॻे में ई चयो त तव्हांखे रुलाईंदा, पर तव्हांखे वरी सेठ ठाहे था ॾियूं, भली वञी कोशिशि कयो। वरी नओं सेठ ठाराए करे मां साॻी क्लर्क वटि जमा करायो मुख़्तियार ऑफिस में। हुन वरी चयो त 10-12 ॾींहंनि खां पोइ चेक कजो। उन खां पोइ वरी 10-12 ॾींहंनि खां वियुमि त चई यार उहो तपेदार ऑफिस में नथो वेहे पियो, उनजी सही थींदी। ख़ैर मां हुन खां पुछा कयो तपेदार कहिड़ो आहे, इतफ़ाक़ सां मूंखे उहो साॻी ॾींहुं लभी वियो ऐं मां उन्हनि खां ई डॉक्यूमेंट वठी करे हुनखे तपेदार खां सही कराए न। ऐं पोइ वरी चई हाणे असांजो जेको आहे हिकिड़ो ऑफिशियल तव्हां सां गॾु हलंदो, तव्हांजे घर उते ॾिसंदो त वाक़ई तव्हांजो उते घरु आहे या न आहे। सो हाणे उहो जॾहिं ऑफिशियल खे टाइम मिले तव्हां पोइ फ़िलहालु वेट कयो। मूं पुछा कई भला घणनि ॾींहंनि खां पोइ अचां? चयूं त हफ़्ते खां पोइ अचु। वरी हफ़्ते खां पोइ मां वियुसि, बाबा शनाख़्ती कार्ड डोमिसाइल जो छा थियो? चयो ऑफिशियल खे हुनखे टाइम नथो मिले पियो, उहो हलंदो उते ॾिसंदो। पुछो भला कहिड़ो ऑफिशियल हलंदो? कंहिं हिकिड़े जो नालो ॿुधायो। हुन जांच ॾियण लाइ कंहिं हिकिड़े क्लर्क जो नालो ॿुधाए छॾियो। हुन ऑफिस में बहरहाल पुछाईंदे आख़िर हुन क्लर्क ताईं बि पहुतुमि।
उन इहो चयो त वाक़ई मूंखे हलणो आहे, मूंखे चयो अथऊं, पर थोरो टाइम लॻंदो मूंखे। ख़ैर वरी हफ़्ते खां पोइ आयुसि। बहरहाल हिन सॼे प्रोसेस दौरान 1.5-2 महीना थी विया ऐं उन खां पोइ आख़िर पोइ बि न ठहियो। पोइ बि इहो बहाना त उहो तव्हां ख़बर न आहे तव्हां जा आहियो न आहियो। मूं चयो त बसि समूरा डॉक्यूमेंट्स आहिनि, उहो सॼो प्रूफ थिए थो त मां हितां जो ई आहियां। चयो न, पोइ बि अञा बहरहाल थोरो हिन में इशू आहे, असांजो ऑफिशियल हलंदो, हुनखे टाइम नथो मिले, जॾहिं वांदो थींदो तॾहिं हलंदो तव्हां सां। 2 महीननि खां पोइ आख़िर मूं वटि ज़ाहिर थकी पियुसि, मूं वटि बि एतिरो टाइम कोन हो। सोचियो त मुख़्तियार कार ऑफिस हलियो वियुसि। हुन महिल मुख़्तियार कार हिकिड़ो झूनो हुयो, मूंखे नालो यादि नथो अचे। सो हुन क्लर्क खे घुराए चयो त हिन जी डॉक्यूमेंट में छा मसइलो आहे, हिनखे छो नथा डोमिसाइल ठाहे ॾियो, 2 महीने खां चकर थो काटे। पर हुन मुख़्तियार कार वटि पे पंहिंजो सहाफ़ती रेफरेंस ॾियणो पियो। हुन खां पोइ क्लर्क आयो, हुन चयो साईं बसि ही कागज़ गुम थी विया, ॿिया न बसि हाणे हिनखे 1-2 ॾींहं में ठाहे था ॾियूं। मूंखे हुन मुख़्तियार कार चयो त तव्हां फलाणे क्लर्क सां मिलो। हुन ऑफिस खां उथी भर वारे ऑफिस में वरी ॿिए क्लर्क सां मिलियो। उन चयो त ठीकु आहे, मां हाणे ई तव्हां डोमिसाइल टाइप रजिस्टर कयां थो, पर चांहि मूंखे पीआरियो। ऐं हुन महिल चांहि हुई 5 रुपया। मूं चयो ठीकु आहे, उहो वेटर खे सॾु कयो, तव्हां चांहि घुरायो, बिल मां थो ॾियां। चई न, चांहि मतिलबु त तव्हां मूंखे ॾेई छॾियो, बसि मां पाण पीअंदुसि। मूं चयो ठीकु आहे, भला लेकिन तव्हांखे चांहि पीअणी आहे त वठो 5 रुपया। हमरा कावड़िजी वियो, यार ही मुंहिंजी बेइज़ती थो करे पियो। मूं चयो तव्हां चांहि जी ॻाल्हि कई, तव्हां पाणी पीअंदव त 5 रुपया वठो, 5 रुपए कप घुराए चांहि जो पीओ। चई हाणे 5 रुपया नथा अचनि, 10 कुझु वधाए ॾियो। मूं चयो भला ही वठो, तव्हां 10 रुपया वठो। हमरा चयो त अंदरि सड़ी वियो। बहरहाल उन सॼो डॉक्यूमेंट टाइप करे लेटर ठाहे ॾिनो डोमिसाइल जो। ऐं उन खां पोइ बि सिलसिलो हुते ख़तमु न थियो। उतां वरी DC ऑफिस में उहो खणी वञी डॉक्यूमेंट जमा कराइणा। उतां सॼो खणी करे DC ऑफिस जमा कराए। DC ऑफिस वारे क्लर्क त पहिरियों त काफ़ी बहाना कया, हीअं थींदो आहे, हूअं थींदो आहे, साहब सही न कंदो आहे, ॾाढो ॾुखियो आहे, कोशिशि कयूं था। मूं चयो तव्हां कोशिशि कयो, मां तव्हांखे ख़ुशि कंदुसि। मां सम्झी वियुसि त मामिलो छा आहे। हमरा खे आसिरो थी पियो। चई ठीकु आहे, तव्हां फलाणे हफ़्ते खां पोइ अचो। हफ़्ते खां पोइ आयो, टाइम आयो, वियुमि ऑफिस में। मूं चयो त उहो छा थियो डोमिसाइल जो, तव्हांखे ॾेई वियुमि। यार साहब न पियो सही करे, चए पियो त ख़बर न आहे माण्हू हितां जो आहे या न आहे। बहरहाल मां बड़ी मुश्किल सां साहब खे राज़ी करे मां डोमिसाइल ते सही कराई। उन महिल सईद मंगने जो DC सखर हुयो। मां चयो तव्हांजी महिरबानी, तव्हां एॾी वॾी कोशिशि कई मुंहिंजे करे। मां हूअं बंगाली आहियां, बिहारी आहियां, कूड़ा काग़ज़ आहिनि शायदि। सो तव्हां बहरहाल मूं ते थोरो कयो। डोमिसाइल बहरहाल हुन डोमिसाइल ऐं PRC मूंखे ॾेई छॾी। अच्छा, चईं साहब हाणे ख़ुशि त कयो न। मूं चयो हा, इहे भर वारे वटि समोसा आहिनि, इहे तव्हांखे खारायां थो पियो, उमेद त ख़ुशि थींदा। चयो यार मूं तव्हांजे लाइ एॾी महिनत कई ऐं समोसनि ते। मुंहिंजो बाक़ी हाणे छा, भला को बिहारी या को जाली माण्हू त कोन आया की तव्हांखे 5-10 हज़ार रुपया ॾेई छॾींदुसि। भला हुन कावड़ मां उहे समोसा बि न खाधा, डोमिसाइल मूंखे ॾेई छॾियो। सो जेको रियल माण्हू आहे, जेको धरती धणी आहे, हितां जो माण्हू आहे, उनखे बि इहे ई क्लर्क जेके असांजा तव्हांजा मतिलबु माइट आहिनि, ज़रूरु मुंहिंजो को माइट हूंदो हुन ऑफिस में, को तव्हांजो माइट आहे, असांजा के दोस्त हूंदा, के वाक़ुफ़कार हूंदा, इहे साॻी माण्हू आहिनि जेके 5 रुपया बि नथा छॾनि पिया कंहिं माण्हू खां, जेके हितां जो जाइज़ हितां जो माण्हू आहे, त उनखे बि एतिरो ज़लील कनि था पिया। हाणे बहरहाल कुझु कंप्यूटराइज़ सिस्टम थियो आहे त कुझु आसानी थी आहे, पर तंहिं हूंदे बि जाली डोमिसाइलनि जो इहो सिलसिलो ख़तमु न थियो आहे। मज़ेदार ॻाल्हि इहा त कल्ह हैदराबाद में रेवेन्यू मुलाज़िमनि एहतिजाज कयो। उन्हनि इहो चयो त इहो डोमिसाइल जेको ठेकेदारी सिस्टम आहे सभिनी ऑफिसनि में, इहो ख़तमु कयो, इहो असांखे ॾियो। ऐं ही उहे ई आहिनि जेके 5 रुपया बि छॾण वारा कोन्हनि के। ऐं इहो जाली डोमिसाइल त हाणे जे हिसाब सां बि 1000 में बिठाए ॾियण लाइ तयारु आहिनि। ऐं इन्हनि ई माण्हुनि जाली डोमिसाइल इहे ठाहिराया। पंजाब जो हुजे, KP जो हुजे, बलोचिस्तान जो हुजे, सिंध जो डोमिसाइल सिर्फ़ु 2,000 में हाणे बि जाली ठही थो वञे। ऐं ठाहिण वारा केरु आहिनि, असांजा पंहिंजा। तंहिं करे कोशिशि कयो त जेके बि लिस्टूं कंहिं बि हवाले सां पधरियूं थियनि त पंजाब जे पोर्टल ते त आसानी सां चेक्स करे सघजनि थियूं, त उनजा क्रॉस चेक कयो उन्हनि खे सोशल मीडिया ते। ऐं प्लस पंहिंजे इलाइक़े जे डिप्टी कमिश्नर खे उनजो रिटर्न में सबूत सां दरख़्वास्त ॾियो त जीअं उहो रिजेक्ट थियनि। ऐं लाॻापियल उन्हनि खे इदारनि में बि जंहिंमें उहे अप्लाई कनि था त उन्हनि खे बि इहे शयूं डॉक्यूमेंटल प्रूफ मोकिलियो। पर उन सां गॾोगॾु जेके असांजा तव्हांजा भाउर माइट दोस्त वाक़ुफ़कार इहे रेवेन्यू में जेके आहिनि, जेके जाली डोमिसाइल ठाहिनि था पिया, उन्हनि खे बि ज़रूरु थुक बुजू कयो, 1-2 भूंडा ॾियो, उन्हनि खे अहसासु ॾियारियो त एतिरा बेग़ैरत न थियो।
हेतिरा बि अगरि न थियो जो कुझु पैसनि जे लाइ तव्हां पंहिंजी माउ खे विकिणण लाइ तयारु थी वञो। महिरबानी।